अस्सलाम वालेकुम जी मिरापुर FM 94 न्यूज़ अगर माया फरत हुसैन हिस्पानी। कोटड़ी कबीर में गुलाम असगर हुलियो जी रिपोर्ट मूजिब कोटड़ी कबीर वेझो नेशनल हाईवे ते जलवार पंप वट कराची का सखर तरफ वींदड़ तेज रफ्तार उमेर कोच जो ट्रक से टक्कर थियण बाद कोच कल्टी 2 औरतन समेत 12 ॼणा ज़ख़्मियुनि खे हालानी अस्पताल दाख़िल कयो वियो। हादसे बाद ट्रैफिक बीहजी वई। 2 जी हालत नाज़ुक हुजण सबब खेनि नवाबशाह रिफर कयो वियो। कोटड़ी कबीर अल फलाह मददगार फाउंडेशन के मरकजी सदर अब्दुल रज़ाक लाशारी गुलाम असगर हुलियो कोटड़ी मोहम्मद कबीर थेबा मला पची मोहम्मद अज़ीम थेबो की अयादत कई ऐं चयो त अज़ीम थेबो एक गरीब मिस्किन आ जंहिंखे बेगुनाह गोलियों हणी ज़ख़्मी कयो वियो हो, पर हिन गरीब मिस्किन पंहिंजे घर जो अल्लाह तआला खपाए पंहिंजो इलाज करायो पर को भी फर्क न पियो। अज़ीम थेबो चयो त असां गरीब मिस्किन आहियूं जॾहिं त मां पंहिंजे पाण ते घर जो अल्लाह तआला खपाए सखर गंबट ऐं ॿियनि प्राइवेट अस्पतालनि में इलाज करायो आहे पर को भी फर्क न पियो। जॾहिं त सखर जे डॉक्टरनि चयो त तव्हां वञी कराची वॾी अस्पताल में इलाज करायो, जंहिं ते अज़ीम थेबो वस वारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त खुदारा मुंहिंजी मदद कयो जीअं मां पंहिंजो इलाज कराए सघां। जंहिं ते अल फलाह मददगार फाउंडेशन मरकजी सदर अब्दुल रज़ाक लाशारी गुलाम असगर हुलियो एडवोकेट मंसूर अली थेबो ऐं ॿियनि अज़ीम थेबो खे यकीन ॾियानी कराई त असांखां जेतिरो थी सघियो पंहिंजे वस आहे तुंहिंजी मदद कंदासीं ऐं वस वारनि खे बि अपील कंदासीं त तव्हांजी मदद कनि त जीअं तव्हां पंहिंजे सुठे नमूने सां इलाज कराए जल्द सिहतयाब थी वञो। कोटड़ी कबीर हालानी जा रहवासी भाउ ऐं भेण अमीर बख्श वलद बशीर अहमद रिंद नाहिद ख़ातून वलद बशीर अहमद रिंद जन मीडिया वारनि खे दाईंदे चयो त महीनो अॻु मुंहिंजी शादी थी हुई फिज़ा ख़ातून वलद मोहम्मद जुमन कंबरानी संजवाणी सां, जेका पंहिंजे पेकनि में वई त उतां अताउल्ला संजवाणी कंडू संजवाणी ऐं 3 नामालूम हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया आहिनि जेकी कुझु ॾींहं खां गुम आहिनि। असां आला ऑफिसरनि खां मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जी तहरीक हलाईंदासीं।